चवनि था त पाकिस्तान तरक्की करे रहियो आहे। पाकिस्तान में तालीम जी शरह माज़ीअ जी भेट में वधी आहे ऐं वॾी तेज़ी सां असांजो मुआशिरो महज़ब दुनिया सां कुल में मिलाए हलण लाइ तकड़ियूं विखूं खणी रहियो आहे। पर असांजी क़ौम जा नुमाइंदा जेके पूरी क़ौम जी नुमाइंदगी करण लाइ मुल्क जे मुक़दस तरीन ऐवान में पहुचनि था, उन्हनि जा रवैया उन्हनि जे दावाउनि जे बिल्कुलु बेउबतड़ नज़र अचनि था। हूअं त क़ौमी या सूबाई असेंबलियुनि लाइ मच्छी मार्केट बणजण वारी इस्तिलाह का नई आहे। नई ईवाननि लतुनि मुकुनि नारेबाज़ी ऐं ठोशेबाज़ी जो मुज़ाहिरो पहिरियों भेरो ॾिठो आहे। पर वेझे माज़ीअ में जंहिं तसलसल सां असेंबलियुनि जे ऐवाननि में इहे गैर अख़लाक़ी ऐं गैर जमहूरी वाक़िया रुनमा थी रहिया आहिनि, उहे पूरी क़ौम जो कंधु शर्म मां झुकाए छॾनि था। ताज़ो ई गुज़िरियल ॾींहुं क़ौमी असेंबली में तहरीक इंसाफ़ ऐं हुकूमती मेंबरनि जे हथे पइजी वञण वारो वाक़ियो मुक़दस ऐवान में जमहूरियत जे रखवालनि जो हिक ॿिए मथां लतुनि मुकुनि जो आज़ादाना इस्तेमालु इन गैर अख़लाक़ी ऐं गैर जमहूरी रवैयनि जो अक्कास ऐं इंतहाई शर्मनाक अमल आहे। अफसोसनाक वाक़या था और अफसुर्दा दिल के साथ आज मैं इजलास में स्पीकर के इजलास में शिरकत करने जा रहा हूं। हुकूमत का रवैया ऐसा माजी में कभी नहीं दिखा जो हमने कल देखा। हुकूमत का काम होता है तहम्मुल, बुर्दबारी, मामलात को सुलझाना, और आपने देखा कि सरकारी और हुकूमती वज़रा जो उनका जारहाना रवैया था, जो उनकी जबान का इस्तेमाल था, इजलास तो बाद की बात है, इजलास से पहले जो पीआईडी में दानियाल अजीज साहब की जो गुफ्तगू थी, वो फुटेज मीडिया के पास मौजूद है। आप उन अल्फाज का बगौर मुताला कीजिए कि उनका लबो लहजा, अल्फाज का इस्तेमाल क्या था। क्या एक नेशनल लीडर के बारे में, एक पॉपुलर पार्टी के लीडर के बारे में आप इस किस्म की जबान इस्तेमाल कर सकते हैं या आपको करनी चाहिए? हमारा नुक्ता नजर क्या था? हमारा नुक्ता नजर यह था कि वजीर आजम वजाहत फरमा दें कि जो उनने मौकिफ असेंबली में अपनाया था, अगर उनका मौकिफ वही है और आज उस मौकिफ पर वो कायम है, तो फिर हम गलत फहमी पे थे और हम अपना प्रिविलेज मोशन विड्रॉ कर लें और हम इसरार न करें, हम इंसिस्ट न करें अपने ब्रीच ऑफ प्रिविलेज पर। और अगर उनका मौकिफ उसके बरक्स हो गया है और उनके मौकिफ में तब्दीली आ गई है और उनके वकला ने उस मौकिफ के बरक्स सुप्रीम कोर्ट में जिरा की है, तो फिर वाक़अतन ऐवान का इस्तेहकाक मजरूह हुआ है। सॼी महज़ब दुनिया अंदरि अवाम पारां चूंडियल नुमाइंदनि वारो इहो ऐवान तक़दुस जी हैसियत रखंदो आहे। तरक़ी याफ़्ता दुनिया में उन ऐवान खे तकरारनि झेड़नि मसइलनि खे हल करण लाइ उन ऐवान जो सहारो वरितो वेंदो आहे। उन ऐवान खे क़ौम ऐं मुल्क जी सियासी, सक़ाफ़ती ऐं अख़लाक़ी नुमाइंदगीअ जो ऐवान सम्झियो वेंदो आहे। पर असां वटि मामिलो उबतो आहे। जेके मसइला हल थियण जोगा हूंदा आहिनि, उन मामलनि खे कॾहिं बि ऐवान अंदरि बहस ई न कयो वेंदो आहे। उबतो बहस कुझु अहिड़ो कयो वेंदो आहे जंहिंसां नवां मसइला जनम वठंदा आहिनि। पंहिंजा ज़ाती झेड़ा ऐं अनाद बि उन ई ऐवान में छिकिया वेंदा आहिनि। हिन ऐवान खे एतिरो मुक़दस सम्झियो वेंदो आहे जो अख़लाक़ खां किरियल ॿोली ऐं औरतुनि जी तज़ील करे ऐवान जे तक़दुस खे पामाल कयो वेंदो आहे। सॼी क़ौम जी नुमाइंदगीअ जी दावा कंदड़ उन्हनि नुमाइंदनि जा रवैया सॼी क़ौम लाइ शर्म जो बाहिस बणिजी वेंदा आहिनि। भला को घणो अरसो थोरो ई गुज़रियो आहे जॾहिं साॻी क़ौमी असेंबली अंदरि तहरीक इंसाफ़ जे हिक औरत मेंबर ते चिथर कंदे नवाज़ लीग जे वज़ीर नाज़िबा गुफ़्ता ॻाल्हाया हुआ। भला उहो जेकॾहिं पुराणी ॻाल्हि हुजे त पोइ सिंध असेंबली में इमदाद पथाफ़ी ऐं नुसरत सैर अब्बासी जा रवैयात खे पुराणी ॻाल्हि न आहिनि? छा ही ऐवान हिक ॿिए खे नीचो ॾेखारण ऐं हिक ॿिए जी तस्लील आहिनि? छा हिन मुल्क में अवाम खे समूरी सहूलियतूं मुयसरु अची वियूं आहिनि? चंदनि मसइला ख़तमु थी विया आहिनि? गुरबत, बुख, बेरोज़गारी ख़तमु थी वई आहे जो इन्हनि मसइलनि ते पुछाणो करण बदिरां सॼो ज़ोर इन ॻाल्हि ते ॾिनो वञे थो त वज़ीरनि खे सवाल अंग्रेज़ी में पढ़णु घुरिजनि। आज आपने फिर एक गुफ्तगू सुनी होगी एक शख्स की जिसकी ज़हनी हालत पे सिर्फ अफसोस किया जा सकता है। और वो क्यों? वो इसलिए कि जिस तरह ये रोज़ एक कागज़ लहरा कर एक नया इंकशाफ करते हैं जो पहले ही ऑलरेडी पटिशन का हिस्सा होता है और वो दस्तावेज़ जो हमने जमा कराए हैं उसका हिस्सा होता है, और इस तरह कहा जाता है कि आज ही ये इंकशाफ हुआ। इसी तरह आज आपने देखा कोर्ट के अंदर कि जो इनकी पटिशन है, जो लाहौर हाई कोर्ट, इस्लामाबाद हाई कोर्ट और नैब हाई कोर्ट से क्वॉश होकर एक्विटल दे दी गई है, वो केसेस जो ख़त्म हो चुके हैं
लेकिन फिर भी जिस तरह हमारे वकील ने आज कहा कि कोर्ट उस पर डिसाइड करे, सुप्रीम कोर्ट, क्योंकि प्राइम मिनिस्टर ये तमाम केस सुप्रीम कोर्ट के सामने लेकर आए हैं। ये खौफजदा पहले शुरू हुई कहानी मियां नवाज शरीफ से, जिनका पैनामा लीक से कोई ताल्लुक नहीं। उसके बाद ये खौफजदगी आई मरियम नवाज पे, क्योंकि 2018 में भी इनको पता है कि ये मरियम नवाज का मुकाबला नहीं कर सकते। छा पाकिस्तान में दहशतगर्दी जो आज़ाद ख़त्म थी वियो आहे? छा पाकिस्तान पंहिंजे शहरनि लाइ महफ़ूज़ तरीन ख़ितो बणिजी वियो आहे, जिते ख़ुशहाली चौपासे गीच ॻाए रही आहे ऐं हाणे चूंडियल नुमाइंदनि वटि करण लाइ ॿियो कुझु बि न बचियो आहे? तंहिं करे हू कुश्तीअ जो मुज़ाहिरो करे वक़्तु गुज़ारे कंदा हुजनि। असां सम्झूं था त जंहिं तेज़ीअ सां ऐवान जे तक़दुस पामाल करण जा वाक़िया रुनमा थी रहिया आहिनि, उहे असांजे सियासी पार्टियुनि जे अख़लाक़ी ॾेवालियो थियण जी पकी शायदी ॾेई रहिया आहिनि। तंहिं करे पाकिस्तान जे समूरनि सियासी धुरियुनि खे न रुॻो पंहिंजे कारकुननि पर पंहिंजे वज़ीरनि जी पिणु अख़लाक़ी तरबियत करण जी सख़्त ज़रूरत आहे, छाकाणि त संदन गैर अख़लाक़ी रवैया न रुॻो संदन पार्टी पर हिन मुल्क तोड़े हिन क़ौम लाइ आलमी सतह ते शर्मंदगी जो बाइस बणिजी रहिया आहिनि।